रिपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नारे जो SHO बहारो जो ॻोठाणनि ते तशद्दुद किरियल हरकतुनि जो इल्ज़ाम प्रेस कॉन्फ्रेंस। ख़बर मूजिब लाड़काणे वासी ॻोठाणनि रमीज़ अली पुट रशीद मल्हा ऐं मोहम्मद अज़ीम पुट मोहम्मद जुमन मल्हा प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त SHO बहारो लुत्फुल्लाह मंगसी बेगुनाह गिरफ़्तार करे सॼी रात थाणे ते लाकअप करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे वधीक चयो त SHO बहारो किरियल हरकत ते लहंदे असांखां घर जे औरतुनि जा नाला पुछा ऐं न ॿुधाइण ते असांखे वधीक तशद्दुद जो निशानो बणायो ऐं रोक रक़म पिणु कढी आहे। मुतासिर ॻोठाणनि SSP खेरपुर ऐं DIG सखर खां मुतालबो कयो त बदकिरदार ऐं करप्ट SHO बहारो ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि फौरी तौर हटाए ईमानदार ऐं बाकिरदार SHO मुक़ररु कयो वञे। होॾा इल्ज़ाम हेठि आयल SHO बहारो लुत्फुल्लाह मंगसी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त इहो बाश नौजवान 1:30 वॻे राति ताईं शहर जी घिटियुनि में रुलनि पिया, जंहिं ते मूं खेनि पुछा कई त केरु आहियां, किथां जा आहियो, त उहे परेशान थिया त मूंखे शक पियो त ही लोफर आहिनि, जंहिं तां मां खेनि थाणे ते खणी आयसि। शहरनि जी सुञाणप करण ते ॿिन्ही खे आज़ादु करे छॾियो हुयो। बाक़ी औरतुनि जा नाला पुछण वारो अमल में का बि सदाकत न आहे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपड़ी।